वधीक वादी मेरान के झर झंग में ओठ ओठ में शार शार चौक चौक ते अल्लाह जे रसूल की तारीफ़ सहाबा इकराम की तारीफ़ ऐं पूरो दीन अल्हम्दुलिल्लाह शायरी के रंग में पेश किया बग़ैर खुशामद जे माखे ये चवंदे खुशी थे थी तो अल्हम्दुलिल्लाह हिन गुज़रियल रमज़ान में जॾहिं बि जंहिं तरफ़ असां कन पिया ॾियूं त सुबुह जे पहर में या मंझंदि शाम जे पहर में पूरे रमज़ान में हर तरफ़ खां असांखे अलहाज इमदादुल्लाह फुलपोटले साहिब जन जो आवाज़ पियो ॿुधण में अचे। अल्लाह ताला हज़रत हाजी साहिब जन जी उमिरि में बरकत फरमाए, रिज़्क़ में, बचन ॿारनि में ऐं ईमान में बरकत फरमाए। तव्हांजे तकबीर जी गूंज में असांजा मेहमान मोहतरम अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहिब जन नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। ये दोस्त जेके सामू बीठा हो, मेहरबानी करे सब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।